शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी कत्ल केस जी इंतहाई अहम ॿुधणी अॼु डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत में थी रही आहे। अॼु PPMN ख़ालिद लुंड ऐं उनजे पुटनि ॿिनि शाहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड जे ज़मानत वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो जेको आहे उहो ॿुधायो वेंदो, जॾहिं त जांच ऑफिसर सिराज लाशारी तरफ़ां 780A जो कलम ख़तमु करण वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो पुण ॿुधायो वेंदो। मां तव्हांखे ॿुधायां त अॼु इंतहाई अहम ॿुधणी आहे घोटकी जी अदालत में। ख़ालिद लुंड ऐं उनजे पुटनि जी क़िस्मत जो फ़ैसिलो थियणो आहे, उन जी मुस्तक़बिल जो फ़ैसिलो थियणो आहे, तोड़े चए उन्हनि जे सियासत जो फ़ैसिलो थियणो आहे। छो जो जेकॾहिं अॼु PPMN ख़ालिद लुंड ऐं उनजे पुटनि जी ज़मानत रद्द थिए थी त पोइ छा घोटकी पुलिस सिंध पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे जेल हवाले कंदी या उन्हनि खे गिरफ़्तार न करे सघंदी, इहो हिकु वॾो सवालु आहे। उनखां अलावा सिराज लाशारी जंहिं पंहिंजी जांच दौरान 780A जो कलम ख़तमु कयो हो, उन ते गुज़िरियल ॿुधणी ते ॿिन्हिनि धुरियुनि जा वकील जेके आहिनि उन्हनि तरफ़ां बहस कई वई, जंहिंखां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। मां तव्हांखे ॿुधायां त शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी कत्ल केस जे जांच ऑफिसर तरफ़ां PPMN ख़ालिद लुंड खे जेतोणीकि हिन कत्ल केस मां आजो करार ॾिनो वियो आहे, उनजे ॿिनि पुटनि शाहबाज़ ख़ान ऐं नूर मोहम्मद ख़ान खे हिन कत्ल केस में सहूलियतकार ॼाणायो वियो आहे, उनखे चालान करण जी सिफारिश कई वई आहे। पर हिन वक़्त ताईं शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जो जेको कत्ल केस आहे उहो चालान न थी सघियो आहे। उनजी अहम वजह 780A जो कलम ख़तमु करणु आहे, जेतोणीकि अॼु वारो फ़ैसिलो जंहिंमें 780A जो कलम ख़तमु थिए थो या उन कलम सुमेत चालान थिए थो, जेकॾहिं डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत इहो 780A वारो कलम ख़तमु करे थी त उनखां पोइ मातहत अदालत में हीउ केस चालान थींदो। उनखां पोइ वरी इहो ॾिसणो आहे त छा ख़ालिद लुंड खे जंहिंखे सिराज लाशारी तरफ़ां आजो करार ॾिनो वियो आहे उनखे ॿीहर ऐड करे सघिजे थो या उनखे हिन केस मां हमेशह जे लाइ बरी करिजे। जेतोणीकि लीगल ग्राउंड ते ख़ालिद लुंड खे ॿीहर हिन केस में ऐड करण लाइ जेको फ़रियादी धुर आहे उनखे इहा सहूलियत मुयसर हूंदी त उहो मथीं अदालतनि में वञी करे हिनखे ऐड कराए अचनि या उन्हनि खे केस में चालान करनि। पर हिन महिल जॾहिं उनखे जांच ऑफिसर तरफ़ां हिन केस मां आजो करार ॾिनो वियो आहे त हीअ अॼु वारी जेकी ॿुधणी आहे उहा इंतहाई अहम आहे। उनखां अलावा गुज़िरियल जेको हफ़्ते ॿुधणी हुई उन में कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जेके रिपोर्ट थियण खां रहिजी वियूं हुयूं, उहे पिणु नाज़रीन सां शेयर कंदासीं। गुज़िरियल ॿुधणी दौरान ख़ालिद लुंड कमर अदालत में पंहिंजे वकील सां ॻाल्हि ॿोल कंदे वॾे आवाज़ में इहो चयो त हिन केस जे पोयां बारी पिताफ़ी उन जेको सियासी मुखालिफ़ आहे, तोड़े चाहे ॿई PP जा अॻवान आहिनि, पर गुज़िरियल इलेक्शन में ख़ालिद लुंड तरफ़ां PP ऐं जेको अॻूणो PP MPA आहे बारी पिताफ़ी सूबाई वज़ीर अॻूणो, उनजी खुलियल मुखालफ़त साम्हूं आई, जंहिंखां पोइ ॿिन्हिनि में इख़्तिलाफ़ थिया। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी कत्ल केस खां पोइ ख़ालिद लुंड पंहिंजे ज़ाती महफ़िलनि में इहा ॻाल्हि कंदो रहियो आहे त बारी पिताफ़ी हिन केस जे पोयां आहे। पर गुज़िरियल जेकी ॿुधणी हुई उन ते कमर अदालत में वॾे आवाज़ में ख़ालिद लुंड तरफ़ां पंहिंजे वकील खे मुखातिब थी इहो चयो वियो त हिते केतिरा ई अहिड़ा वकील मौजूदु आहिनि जेके कराची खां अचनि था, हितां पोइ उहे बारी पिताफ़ी जे बंगले ते वञनि था ऐं बारी पिताफ़ी जे अकाउंट मां उन्हनि खे जजी रक़म वञे थी। हीअ पहिरियों दफ़ो हो। इन खां पहिरीं ख़ालिद लुंड तरफ़ां हमेशह इहा ॻाल्हि कई वई त उहो उन माण्हू जो जंहिं हिन केस में उनखे फसायो आहे पुटनि समेत ऐं साज़िश कई आहे, उनजो नालो खणी कद वॾो नथो करणु चाहियां, जेतोणीकि पब्लिक प्लेस ते या मीडिया जे साम्हूं इहा ॻाल्हि न थी। पर कमर अदालत में पंहिंजे वकील खे कमर अदालत में वेठल माण्हुनि जे साम्हूं वॾे आवाज़ में ख़ालिद लुंड इहा ॻाल्हि ज़रूरु कई त हिन केस जे पोयां बारी पिताफ़ी आहे। उनखां पोइ जेको ख़ालिद लुंड जो नओं वकील जेको कराची खां गुज़िरियल ॿुधणी ते पेश थियो, उन तरफ़ां हिकिड़ी इंतहाई अहम ॻाल्हि जेको आहे उहा अदालत जे साम्हूं रखी वई। हुन चयो त हू सिर्फ़ु ख़ालिद लुंड ऐं उनजे ॿिनि पुटनि जो वकील आहे, उनजो हिन केस में जवाबदार ॼाणायल असगर लुंड, अब्दुल्ला लुंड ऐं बरकत लुंड सां को बि तालुक़ु न आहे। ही उहे ॻाल्हियूं आहिनि जेके गुज़िरियल हफ़्ते रिपोर्ट थियण खां रहिजी वियूं। अॼु इंतहाई अहम ॿुधणी आहे जंहिंमें ख़ालिद लुंड ऐं उनजे पुटनि जी पकी ज़मानत
ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। ॾिसणो इहो आहे त अदालत उन्हनि जी पकी ज़मानत मंज़ूर करे थी या वरी हुननि जी ज़मानत रद्द करे थी। जेकॾहिं पुलिस हुननि जी ज़मानत रद्द करे थी त घोटकी पुलिस लाइ इहो वॾो इम्तिहान हूंदो त हू ख़ालिद लुंड ऐं उनजे पुटनि खे गिरफ़्तार करे सघनि।